हूअं त अखियुनि जी कमज़ोरीअ जा केतिरा ई सबब आहिनि, पर उन्हनि मां दिमाग़ी ऐं एसाबी कमज़ोरी घणा ख़तरनाक ऐं ध्यानु तलब आहिनि। जीअं त इलाज खां एहतियात बहितर हूंदो आहे, उन करे अहिड़े मसइलनि खां बचण लाइ कुझु शयुनि ते अमल करणु ज़रूरी आहे। पंहिंजे खाधे खुराक ते ध्यानु ॾेई उन्हनि मसइलनि खां बची ऐं अखियुनि जी कमज़ोरीअ खां महफ़ूज़ रही सघिजे थो। दिमाग़ी ऐं एसाबी कमज़ोरीअ जे करे अखियुनि जे मसइलनि जो शिकार माण्हू जेकॾहिं पंहिंजी खुराक में ज़िंक, कैल्शियम, कापर, आयरन, सल्फर ऐं फास्फोरस जो मुनासिब मिक़दार इस्तेमालु कनि त उन्हनि जी अखियुनि जी सिहत सुठी रहंदी ऐं नज़र कॾहिं बि घटि न थींदी। माहिर नज़र जी कमज़ोरियुनि खां बचण लाइ बादाम, मुख़्तलिफ़ मग़ज़नि, कतल, इंजीर, मच्छी, ज़ैतून ऐं अहिड़ियूं केतिरियूं ई ॿियूं शयूं खाइण जो मशवरो ॾियण सां गॾु ॿारनि खे सुम्ही किताब पढ़णु, अखियुनि जे वेझो करे किताब पढ़णु ऐं घणो वक़्तु मोबाइल इस्तेमालु करण खां बि रोकींदा आहिनि, छो त उन्हनि अमलनि सां अखियुनि जी सिहत ते नाकारी असर पवनि था। अखियुनि ते थधे पाणीअ सां छंडा हणणु, तेज़ चिच सावक खे चिताए ॾिसणु, वहंदड़ पाणीअ ते खुतल अखियुनि सां ॾिसण सां बि नज़र वधंदी आहे। जॾहिं त घटि नज़र वारे माण्हुनि खे इलाज तौर सुकनि दाणनि जो मग़ज़, वॾुफनि जो मग़ज़ ऐं बादाम जो मग़ज़ 100 ग्राम, जॾहिं त 25 ग्राम कारा मिर्च पीए उन्हनि जो पाउडर ठाहे 500 ग्राम देसी गिह में मुरकिब ठाहिणु घुर्जे, जंहिंखे सुबुह जो नेराने ऐं शाम जो हल्के गरम खीर सां 4 खां 6 महीननि ताईं पीजे त न रुगो उन्हनि जी नज़र चिटी थींदी, पर दिमाग़ी ऐं एसाबी कमज़ोरी बि ख़तम थी वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk